वल आक़िबतु लिल्मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहल बैतिहि अजमाइन अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुभान अल्लाह। या अय्युहल्लज़ीना आमनू इन तत्तकुल्लाह यजअल लकुम फुरक़ाना व युकफ्फिर अन्कुम सय्यिआतिकुम व यग़फिर लकुम वल्लाहु ज़ुल फ़ज़लिल अज़ीम। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। आवाज़े बुलंद दुरूद पाक अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमाइन। कतण जी कान करी कतण जी कान करी ऐं सुते साईं हॾ कतण जी कान करी ऐं सुते साईं हॾ हिक सुबुह ईंदई ओचिती जेका ईद उघाड़नि गॾु जिते सर्दियूं कंदई सॾु उते सिकंदी हिक सिंगार लए। मुअज़्ज़ज़ सामईन किराम अज जो ही इस्लाही प्रोग्राम ॻोठ कासिम खाईअ जे अंदरि ॻोठ वारनि जे ताउन सां हीअ ज़िक्र ऐं दुरूद जी महफ़िल सजाई वई आहे। इंशा अल्लाह ताला कलाक सवा आहे। इंशा अल्लाह ताला इन कलाक सवा जे अंदरि पंहिंजे सुहिणे रब खे रिझाइण जी कोशिश कंदासीं। इन कलाक सवा जे अंदरि पंहिंजे महबूब मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात सां पंहिंजे दिल जे उन कनेक्शन जे कांटे खे चो इंशाअल्लाह मिलाइण जी कोशिश कंदासीं। अज़ीज़ाने मन
अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात कायनात जे अंदर 18,000 मखलूक पैदा कया, घणी मखलूक पैदा कया 18,000। जो मौजू तव्हां पंहिंजे मर्ज़ीअ ते ॾिनो आहे, हाणे गौर सां ॿुधो इंशाअल्लाह ताला। 18,000 मुझे बेनियाज रब कायनात जे अंदर मखलूक पैदा कया। उन 18,000 मखलूक मां अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जेको सुहिणे में सुहिणी तख़लीक़ कया, जेका 18,000 में एक सुहिणी शइ पैदा कया। रब जो क़ुरान तो फरमाए त उहो ऐ इंसान मां रब तोखे सुहिणो पैदा फरमायो। 18,000 मखलूक अल्लाह पैदा कया, पैदा कंदो मुझो बेनियाज रब्बा। लेकिन उन 18,000 मखलूक में जेका सब खां सुहिणे में सुहिणी अल्लाह तख़लीक़ कया, मुझो बेनियाज रब तो फरमाए उहो इंसान तू आहीं। यानी 18,000 मखलूक रब फरमाए तो मूं तुझे ला पैदा कया ऐं तोखे मां रब पंहिंजी याद ला पैदा फरमायो। अन्या सादन लफ्ज़न में चवां मुझो बेनियाज रब फरमाए रहियो आ, ऐ मुझा पाना मुझे तख़लीक़ जे अंदर जंहिं भी शइ ॾे निहारींदे आसमान ॾे निहार तमां बेनियाज रब ॾींहं जो उनखे कहिड़ी न सिज जे रोशनीअ सां सिंगारियो आ। राति जो निहारींदे त मुझो आसमान तोखे तारनि जे झुरमट में जीअं गुलाब जा गुल इएं सजायल नज़र ईंदो। 14 जे रात में आसमान मुझो तोखे चंड जे खूबसूरत रोशनीअ सां सजायल नज़र ईंदो। लेकिन मुझो बेनियाज रब तो फरमाए तोखे अंदाज़ो नाहे त तुझे मथां इन आसमान खे मां बेनियाज रब सिंगारियो छो आ। अल्लाह फरमाए तो इन जो एहसास तोखे तॾहिं थींदो जॾहिं बिना छित वारे घर में सुम्हंदे त तोखे ख़बर पवंदी त छित वारे घर में सुम्हण कीअं हूंदो आहे ऐं बिना छित वारे घर में सुम्हण कीअं हूंदो आहे। जॾहिं बिना छित वारे घर में सुम्हंदे केॾो बि घर तुंहिंजो मज़बूत हुजे, हर शइ हुजे, पर जे छित न हूंदी आहे त मुंहिंजा दोस्त सुकून जी निंड कान ईंदी आहे। पर जेकॾहिं घर सादड़े में सादड़ो हूंदो आहे पर जे मथां छित हूंदी आहे त उन में सुकून जी निंड ईंदी आहे। मुंहिंजो बेनियाज़ रब थो फरमाए जीअं तुंहिंजे घर जी सूंह छित में रखियला ये हिन ज़मीन जी सूंह मां रब पंहिंजे आसमान में रखी छॾिया। मुझे बेनियाज़ रब फरमायो ऐ मुझा बाना वरी ज़मीन के पैदा भी मां बेनियाज़ रब फरमायो आ। इन ज़मीन दे निहार ये जेके खड्डा ऐं खुबा ॾिसी तो इहे भी मां रब पैदा कया हन। जबल ॾिसी तो इहे भी मां रब पैदा कया हन। मुझो अल्लाह तो फरमाए मुझा बाना गौर कर इन ज़मीन के सिद्धो ऐं साफ़ मां अल्लाह इन जे ला बनायो आ जीअं ऐ मुझा बांधड़ा तू सुकून सां हली भी सघीं ऐं रही भी सघीं। इन ज़मीन के सिद्धो भी तुझे करे कई, आसमान के सिंगारी भी तुझे करे। गौर कर उन बिन शैन जो बस जिक्र कयम, बाकी शैन जो जिक्र न थो कया। छो न कयम ज़मीन को बियो ठाहे न थो सके, आसमान को बियो बनाए न थो सके। वणन जो जिक्र न कया, वण केर भी ठाहे सके तो। फ्रूट जो जिक्र न कया, केर भी लगाए सके तो। लेकिन ज़मीन जो जिक्र कयम जो ज़मीन को बियो न थो ठाहे सके, आसमान के बिना कंहिं पीलर जे बियो बनाए न थो सके। मुझो बेनियाज़ रब फरमाए रहियो आ ऐ मुझा बाना इहो ज़मीन के भी तुझे आराम जे ला मां अल्लाह पुरसुकून घुमण जे ला ज़मीन के सिधो बनायो आ ऐं तुझे सुकून ऐं आराम ला मां आसमान के भी सजाए छॾियो आयो। लेकिन ऐ मुझा
मुझा बाना मुझो बेनियाज रब फरमाए रहियो ऐ मुझा बाना इन सभनी शयुन के तुझे करीम रब तुझे ला सजायो मगर मुझो रब तो फरमाए न पांजे वजूद में गौर कर अल्लाह तोखे भी कजे ला सजायो या तोखे अजायो ही बनायो जेकॾहिं तोखे समझ में न अचे त कंहिं नंढड़े ॿार ॾे निहार उन मासूम ॿारड़े ॾे निहार जेको पंहिंजे मुंहं सां पंहिंजी दुनिया में वेठो हूंदो आहे मिठड़ी यादो रखी करे उन मां रांदी का ठाहींदो आहे नंढड़ो ॿार मिटीअ सां रांदि बि खेॾंदो आहे लिकी लिकी ॿुधंदे अजीब अजीब ॻाल्हियूं बि कंदो आहे ईअं लॻंदो आहे असांजे नज़र में त नंढड़ो आहे पर हू अजीब दुनिया में घूमी रहियो उन मासूम बचड़े के जे कदे उन जे हथ जे ठाहियल रांदी के केरो छेड़ींदो आ अगर उन जेनो हुंदो आ उन सां गंढिजी पवंदो आ उन सां लड़ी पवंदो आ पर को वडो हुंदो आ पुजी न सघंदो आ पंहिंजे दुख जो इज़हार कंदो आ इन रांदी के जे कमला मूं ठाहियो अञा मूं पूरो ई कोन कयो आ छो तो हिन खे ड्राही उहो ई ॿारड़ो जेॾी महिल पंहिंजी दिलि भरजी वेंदी अथसि उन रांदि के लत हणी सभिनी खे ड्राहे खिलंदो हलंदो वेंदो आहे मुंहिंजो अल्लाह तोखे बयान करे रहियो आहे मुंहिंजो रब तोखे सम्झाए रहियो आहे जेको बेसमझ ॿारड़ो बि मिटीअ जो रांदी को बिना मक़सद जे नथो ठाहे त मुंहिंजो अल्लाह फरमाए थो तो जहिड़े 6 फुटनि जे सुहिणे इंसान खे बि तुंहिंजे रब अजायो को न बनायो मुझो खुदा फरमाए तो ऐ मुझा बाना पंहिंजे तखलीक जे तरफ गौर कर त तुझे अल्लाह तोखे केड़न केड़न मरहलन मां बनायो आ कीअं तोखे बनायो आ अल्लाह जी ज़ात फरमायो ऐ ज़मीन ते आकड़ करे हलण वारा ओ सूह के ॾिसी करे हुस्न से नाज करण वारा कॾहिं गौर कंदो कर इहा सूह ॾियण वारो तोखे केरा दौलत ते नाज करे हलण वारा कॾहिं गौर कंदो कर इहा दौलत ॾियण वारो तोखे केरा जवानी ते नाज करण वारा कॾहिं गौर कंदो कर इहा जवानी ॾियण वारो तोखे केरा मुंहिंजो बेनियाज़ रब फरमाए रहियो आहे ऐं इंसान कॾहिं बि भुलिजी न पइजा जेको ॾियण ते क़ादिर आहे उनखे खसण में बि देर कान लॻंदी आहे तुझी जमीन तुझो बागा तुझो फसला तुझी मर्जिया कच्चो लुणी तुझी मर्जी पक्को लुणी तुझी मर्जी जॾहिं तुझे जमीन ऐं बाग में तोखां कोई पुछण वारो नाहे मुंहिंजो बेनियाज़ रब फरमाए रहियो ऐ मुंहिंजा बाना इहा पूरी काइनात मां अल्लाह जी तख़लीक़ आहे मां उन जो मालिक आहियां कच्चो पटिया मुझी मर्जी पक्को पटिया मुझी मर्जी जिया तुझे फसल के खबर कान हुंदी आ त तू केडी मल तो लुणी केडी मल तो पटी रब जे तो तोखे भी खबर ना है त तुझो रब केडी मल तो तोखे घुराए मुझो अल्लाह फरमाए तो त पो वञण जी तैयारी कर या अय्युहल्लज़ीन आमनु वल्तंजुर नफ्सुम मा क़द्दमत लिग़द वत्तक़ुल्लाह इन्नल्लाह ख़बीरुम बिमा तअमलून जो सुनो करीम रब पंहिंजे पाक कुरान करीम में फरमा रहा गौर त कर ऐ ईमान वारो कंहिंखे सॾिबो आहे निमाज़ीअ खे सॾिबो आहे हाजीअ खे सॾिबो आहे गाज़ीअ खे सॾिबो आहे हज करण वारे खे सॾिबो आहे मुंहिंजो अल्लाह तो फरमाए ओ निमाज़ूं पढ़ण वारा ओ रोज़ा रखण वारा ओ ज़कातूं ॾियण वारा ओ हज करण वारा इत्तक़ुल्लाह मां अल्लाह खां डिजो
वल तंजुर ऐ दिस तसही नफ्सुम मा कद्दमत लिगद। प्यार त मुझे रब जो निहार, प्यार त मुझे करीम रब जो निहार। अबो मां भी प्यार कंदो आहे, औलाद खे चवंदो आहे ॾिस त सही तो पंहिंजे लाइ छा ठाहियो आहे, ॾिस त सही सुभाणे लाइ छा तयारु कयो अथई, कीअं सुभाणे ज़िंदगी गुज़ारींदे। अबो चवंदो आहे हीअं कर सुभाणे तोखे ॾुख ॾिसणा कोन पवंदा। अम्मा चवंदी आहे हीअं कर सुभाणे ॾुखिया ॾींहं ॾिसणा कोन पवंदा। अबो अम्मा तोखे दुनिया जे ॾुखनि खां छोटिकारो ॾसे रहियो आहे, मुंहिंजो करीम रब तोखे आख़िरत जे मुसीबतुनि खां छोटिकारो ॾसे रहियो आहे। मुझे बेनियाज़ रब फरमायो वल तंजुर नफ्सुम मा कद्दमत लिगद। मुझो अल्लाह तो फरमाए ॾिस त सही त पंहिंजे सुभाणे जे लाइ तो छा तयारु कयो आहे। छाजे ला जो सुभाणे ला, वरी जो छाजे ला सुभाणे जे ला। हाणे या सुभाणे कहिड़ी आहे, इहा सुभाणे कहिड़ी आहे, इहा सुभाणे उहा जेका मुंड में लतीफ़ सरकार जो शेर चई पड़ी तोखे ॿुधायम। हाणे वरी तोखे ॿुधायां त तोखे तवजह हुजे। लतीफ़ सरकार फरमायो कतण जी कान करी, कतण जी ऐं सुते साईं हल सुबुह ईंदई ओचती ईद उघाड़न गॾ। जिते सर्दियूं कंदई सॾु उते सिकंदी हिकु सिंगार लए। उन ॾींहं जो लतीफ़ सरकार ज़िक्र कयो आहे। यादि रखी छॾ मुंहिंजा मुस्लमान भाउ, जेके अल्लाह जा कामिल वली हूंदा आहिनि उन्हनि जो कलाम रब जे क़ुरान जो तर्जुमो हूंदो आहे। यादि रखी छॾिजा उन्हनि जो कलाम ईअं कोन हूंदो आहे कंहिंजो छो जेके अल्लाह जा महबूब हूंदा आहिनि, अल्लाह जे महबूब जा दीवाना हूंदा आहिनि, उहे चई छॾींदा आहिनि त जे तो बैत भाइया, जे तो बैत भाइया से आयतू आई नियो मन लाई निपिरिया सदे पार दे। सुनो शालती फरमाए तो जनके तू बैत थो समझी इहे बैत न थे। जॾहिं मुंहिंजा बैत हलन तू दिल जे गहराई सां ॿुधंदे वेठो त खाई कासिम में हूंदे पर दिल तुंहिंजी मदीने पहुची वेंदी। बेटो त खाही कासिम में हूंदे दिल तुंहिंजी क़यामत जे मैदान में पहुची वेंदी। केर थो चवे लतीफ़ सरकार थो चवे जंहिंजो शेर पढ़ अच रब जो क़ुरान पढ़ी ॿुधाई त सुहिणे लतीफ़ कहिड़े सुबुह जी ॻाल्हि कई त सुबुह ईंदई ओचती ईद उघाड़नि गॾु। उघाड़नि सां गॾु ईद कीअं हूंदी आहे, ईद बि हुजे उघाड़ो बि हुजी, इहा ॻाल्हि अकुल जे सम्झ में न आहे। रब जो क़ुरान पढ़ अफला यअलमु इज़ा बुसिर मा फिल क़ुबूर। जीअं अमड़ जे पेट मां, जीअं अमड़ जे पेट मां बग़ैर कपिड़े जे आए ईअं वरी कबर बि तुंहिंजी हिकु बि मां इन जे पेट मां बि बिना कपड़नि जे निकिरी हलणो अथई। यादि रखी छॾिजां उन क़यामत जे हौलनाक ॾींहं जो ज़िक्र अल्लाह जी ज़ात क़ुरान करीम में कयो, सुहिणे लतीफ़ पंहिंजे शहर में कयो त सुबुह ईंदई ओचती ओचती
खबर ही न पवंदई कह जो जिक्र तो करे दीवानन जो छो तो मुझे मदीने जे मीर फरमायो कह फरमायो मदीने जे मीर फरमायो अल्लाह जा जे के नेक बंधड़ा यानी मुझे महबूब जा गुलाम हुदान कब्र वारी जिंदगी ये गुजरी भी दिया कयामत जने है कयामत जो ऐलान थींदो पांजे कब्र नुमा ये उठंदा जणो हाणे बरकातो नफल पड़ी यार जे दरबार में अची रहा ने जी न मखण मां वार निकरंदो आ जडे उनन जे वजूद मां रूह परवाज कदो त इए रूह परवाज कदो जी मखण मां वार निकरी वने मखण के भी खबर न पवे महशर जे मैदान में पहुंचंदा इए पुरसुकून पहुंचंदा जण उनन के खबर ही कान हुंदी त का कब्र जी जिंदगी भी गुजरी आ छो ओ मुजा दोस्त थोड़ो टाइम कमाइण जो थई घणो टाइम वेही खाइण जो थई जे चाही तो हिकड़े मिनट जे एवज़ 100 साल इज्जत ऐं सुकून जी जिंदगी गुजारिया त पोइ ही ज़मानो तुझे कमाइण जो आ ये धरती तुझे कमाइण जी आ ही जेके पसाह तू असां खणी रहिया हूं ये एडा त वॾा कीमती हन ये एडा त वॾा कीमती हन जो हिकड़ो सेकंड न की मिनट न की कलाक न की मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पहर हिकड़ो सेकंड जेको गुज़री वियो इन गुज़रियल सेकंड खे वापस करण जे लाइ ये पूरी दुनिया तू कुर्बान त करे सकी तो लेकिन गुज़रियल सेकंड वापस नथो करे सके इहो न सोच जा त मुंहिंजी जवानी अञा 10 साल थिया मुंहिंजी उम्र अञा 20 साल थिया न हमेशा जे लाइ इहो सोच जा जे 20 सालन जो हई त सोच जा मुंहिंजे ज़िंदगीअ जा 20 साल गुज़री विया 30 सालन जो ही सोच जा मुझे जिंदगी जा 30 साल गुजरी वया अगिते केतरी जिंदगी आ उन जी त खबर ना है पर जेका गुजरी वया उन जी त खबर आहे आईने के यादो रखी करे वो फैसलो कजा पाजे पाण का पुछ जा त 50 साल उम्र गुजारी थई बुधाए त यार के केतरो राजी कयो थई ऐं नफ्स के केतरो राजी कयो थई ऐ मुझा मुसलमान भा याद रखी छत मुझे बेनियाज रब जे ज़ात बाबरकात तो के न दुनिया जे अंदर छा जेला पैदा फरमायो इन हिकड़े नुक्ते ते गालाइण तो चाहा याद रख अगर तुझे दिल में इहो ख्याल आ त अल्लाह से मुखे पैदा इन ला कयो आ त रुगी मां नमाजू पढ़ा रुगी मां रोजा रखा रुगी मां ज़कात दिया रुगी मां हज कया त पो भी तू भुलियल जो त अल्लाह के अल्लाह जे ज़ात जी हमदो सना करण जेला अल्लाह जा फरिश्ता ही काफी हुया अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कुरान करीम में जडे इंसान जे पैदा करण जो ऐलान कयो मलाइकनी चयो व नहनु नुसब्बिहु बिहम्दिक व नुक़द्दिसु लक ओ मुझा करीम रब तुझो जिक्र करण जेला असा तुझो हमद करण जेला असा तुझी तस्बीह पढ़न जेला असा सब कुछ करे रहा हूं इन इंसान के छो तो पैदा करी गौर कर अल्लाह जे जवाब दे मुझे बेनियाज रब जवाब दिनो इन्नी अअलमु मा ला तअलमून अजने इन्नी अलम के खोलिया माला तालमून के खोलिया मुझो रब तो फरमाए ऐ मुझा फरिश्तो मां रब तो जाना त हिन पैदा जे के कया तो इन में राज कहिड़ो आ हालांकि मलाइकन चे मौला मई युफसिदु फीहा मौला है कासिम का यारो फसादी थई व यस्फिकु दिमा ए खून कंदो रत वहाइंदो झगड़ा कंदो झेड़ा कंदो असां इबादत कंदासी मुझे रब फरमायो हा मुझा फरिश्तो तहां जी नजर इनन जे झगड़न ऐं झेड़न जे मथों मां रब जी निगाह पंहिंजे यार जे मथों
ओ कासिम खाही में रहण वारा जंहिं वक्त में ब मुस्लमान भाइर हिक ॿिए सां झगड़ो कंदा आहिनि, हिक ॿिए सां झेड़ो कंदा आहिनि, हिक ॿिए जे साम्हूं थींदा आहिनि, नंढड़ियुनि नंढड़ियुनि ॻाल्हियुनि जे करे हिक ॿिए ते हथियार सिधा कंदा आहिनि, कॾहिं कॾहिं ज़ुबान जा वार कंदा आहिनि, कॾहिं हथनि सां अवबा थी वेंदा आहिनि। जॾहिं इंसान ते उभो थींदो आहे त उहे मलाइक चवंदा आहिनि मौला होॾे निहार कासिम खाही वारनि ॾे, असां त अॻु ई तोखे चयो हो मौला इहे फदाई अथई, इहे फसादी अथई, इहे हीअं अथई, इहे हीअं अथई, यानी मलाइक रब जे आॾो उहा ॻाल्हि वरजाईंदा आहिनि। पर जॾहिं सभु कम कारियूं छॾे नेक सालिह बानड़ा बणिजी कलाकनि जा कलाक पट ते वेही करे रब जो क़ुरान ॿुधंदा आहिनि, दुनिया जा कम छॾे, पंहिंजा कारोबार छॾे, घरड़ा छॾे, हड़ऊं बड़ऊं ख़र्च करे माण्हुनि खे घुराए जॾहिं ख़ुदा ऐं मुस्तफ़ा जो ज़िक्र ॿुधी दिलि ठारींदा आहिनि त वरी मुंहिंजो रब नाज़ कंदो आहे ओ जिब्राईल जीअं रब्बे जलील मलाइकनि खे चओ निहार त मुंहिंजा बाना छा था पिया कनि। ऐं इंसान केॾो न ख़ुशि नसीब हई, पुट कामयाब थिए त मां नाज़ करे, भाउ कामयाब थिए त भाउ नाज़ करे, दोस्त कामयाब थिए त दोस्त नाज़ करे। पर जॾहिं अल्लाह जो बानो रब जे ज़िक्र में वेही मौज करे त मुंहिंजो रब्बुल आलमीन वेही नाज़ करे। जिंदगी अल्लाह जे ज़िक्र में गुज़ार, जिंदगी महबूब मुस्तफ़ा जे फिक्र में गुज़ार, हबीब जे इश्क में गुज़ार, खुदा जे ज़िक्र में ऐं मुझे महबूब मुस्तफ़ा जे मोहब्बत में हिकिड़ो जेको मिंट तुंहिंजो घारियल आहे जे यार क़बूल करे त जन्नत में पहुचण लाइ उहो मिंट भी काफ़ी थी वेंदो। अज़ीज़ाने मन कुरान करीम तव्हांखे ख़बर आहे त सजण साईं जो ग़ुलाम अक्सर कुरान करीम जा दलील ॾेई हलंदो आहे। अल्लाह जे सोणे कुरान करीम खे खोल, मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो अतीउल्लाह व रसूलहू वला तनाज़उ फतफशलू व तज़हब रिहुकुम वस्बिरू इन्नल्लाह मअस्साबिरीन। मुसलमान कुरान खोल, मुसलमान कुरान खोल, रुगी कुरान करीम के अतुर अंबी रहनी घरन में रखण वारा इहो भी अदब थो करी। बेशक अदब जो अजर मिलंदो, पर यार जो जॾहिं खत पढ़बो आहे तॾहिं ख़बर पवंदी आहे त यार लिखियो छा आहे। जेकॾहिं तुंहिंजो दोस्त खत में लिखे थो, प्यारे में प्यारो दोस्त खत थो लिखे त सुभाणे मां कासिम खाही स्टाफ ते ईंदुमि, खत तो वटि पहुची वियो, तो खत खे अतुर अंबी रहणी ऐं वॾा हार पाराए रखी छॾियो, पढ़ियो कोन। दोस्त पंहिंजे टाइम ते आयो, इंतज़ार करे करे हलियो वियो, जवाब ॾे। दोस्त राज़ी थींदो या ॾुखारो थींदो? जवाब ॾे। ईमानदारी सां ॿुधाए मुसलमान, नाराज़ थींदो ॾुखारो थींदो? हालांकि तो त दोस्त जे खत खे अतुर अंबी रहणी छॾिया, तो त दोस्त जे खत खे हार पाराए छॾिया। खत खे हार त पारायई पर दोस्त जो हाल मालूम कोन कयई। हाणे इन जो बि पोज़ीशन ॾे अचो, दोस्त जे खत खे हार बि न पारायई, अतुर अंबीर बि न हयई, रुगी यार जो पैगाम पढ़ी वञी इंतज़ार कयई। जीअं दोस्त आयो गले सां मिले ॿुधाए यार राज़ी थींदो या नाराज़ थी वेंदो? समझ मुसलमान, अल्लाह जे दीन के समझण जी कोशिश कर, मुझे महबूब मुस्तफ़ा जे फिक्र के समझण जी कोशिश कर। मुझो बेनियाज़ रब फरमाए रहियो आहे, सूरह अनफाल के खोल। अल्लाह फरमाए तो अतीउल्लाह व रसूलहू, मां अल्लाह जे हुक्मन जी फरमान बरदारी कयो। मौला तुझे हुक्मन जी कीअं फरमान बरदारी कयो? न ॾिठोसी, न छुयोसी, न आवाज़ ॿुधोसी। रब तो फरमाए व रसूलहू, मूंखे त नथा ॾिसी सघो पर मुझे यार जा दीदार जो कया अथव। हुकुम मां बेनियाज़ रब जो हूंदो आहे,
हुक्म मां बेनियाज़ रब जो हूंदो आहे ताबेदारी मुझे महबूब मुस्तफ़ा जी हूंदी आहे मुझे आवाज़ खे मुझे ज़ात खे मुझे कलाम खे मुझो महबूब समझंदो आहे छो त उन महबूब जे ज़ात में मां अल्लाह उहो पावर रखियो आहे मां अल्लाह उहा ताक़त रखी आहे जेका कायनात जे कंहिं बि ज़र्रे में मौजूद न है मां अल्लाह अगर सिधो सो कलाम कया तुझे कन्नन में ताकत ना है तुझा कन्न फाटी पवंदा तुझे दिल में ताकत ना है तुझी दिल पाश पाश थी वेंदी मां अल्लाह कायनात में हिकड़ो अहिड़ो इमामुल अंबिया महबूब बनायो आ जेको मुझे ज़ात के मुझे कलाम के पांजे सीने में सांढे चलवन के सीने में सांढे वरी तवा के जड़े बुधाइंदो आ त तवा जे दिलनि में ओहो चिटजी वेंदो आ दलील दींदो हला कुरान पढ़ंदो हला वक्त थोड़ो आ दलील कुरान मां दींदो हला अल्लाह ताला फरमायो लौ अंज़लना हाज़ल कुरान अला जबलिल लरअयतहु खाशिअन मुतसद्दिअन मिन खशियतिल्लाह रब जो कुरान जेको तुझे घर में पयो पढ़ंदो है न कदे अंदाजो लगायो थई कि नंढड़ा बार जेके कुरान पढ़ी हाफिज थंदा किए था थियन अज कुरान जी हकीकत इनन में दम जो कुरान जा हाफिज थी सकन बुध रब छा तो चए अल्लाह फरमाए तो मुझे कुरान जो एड़ो जलाल मुझे कुरान जे नूर जी एतरी ताबशा मुझे कुरान जी एतरी ताकत जे कदे अल्लाह इन पंहिंजे पाक कुरान करीम के जबलन ते नाज़िल कया जबल रेज़ा रेज़ा थी वने असां तो गॾिजी सवाल कयो ओ मुझा करीम रब जेकर जबल रेज़ा रेज़ा थी वने असां वटि 8 सालन जो बारड़ो कुरान जो हाफिज़ा 80 साल जो कुराड़ो कुरान जो हाफिज़ा 30 सालन जो जवान कुरान जो हाफिज़ा मुझो बेनियाज़ रब तो फरमाए ऐ मुझा बाना इन कुरान करीम के मां अल्लाह पंहिंजे महबूब जे जॾहिं सीने ते नाज़िल फरमायो पंहिंजे महबूब जे सीने के मां अल्लाह सजी दुनिया जे जबलन खां वधीक ताकतवर बनायो उन मुझे महबूब मुस्तफा मां रब जे कुरान के सीने में सांढे जॾहिं ज़ुबान मां ॿाहिरि कढियो हाणे सवली सिंधीअ में मिसाल समझो जेॾी महिल कुरान सीने मुस्तफा ते अची रहियो आहे त ईअं सम्झ त जुलाई महीने जा 12 थी रहिया आहिनि सिज नेज़े ते चमकी रहियो आहे आहे कंहिं में ताकत निहारे ताक मझंद हुजे जुलाई जो महीनो हुजे क्योंकि हीअं करे त अखियूं फाटी पवनसि मिसाल भी अधूरो आहे पर तोखे सम्झाइण जे लाइ ईअं सम्झ त जॾहिं क़ुरान सीने मुस्तफ़ा ते नाज़िल थियो आहे सम्झ त जुलाई महीने जी कारी मझंदा सिज नेज़े ते बीठो आहे निहार त अखियूं निकिरी वञनि पर जॾहिं ज़ुबान मुस्तफ़ा मां पढ़ियो वियो आहे त ॼण चोॾीअ जे चंड जी थधड़ी थधड़ी रोशनी थी रही चोॾीअ जो चंड हूंदो आहे निहारे 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 कलाक गुज़री वञनि मुंहिंजा दोस्त अखियुनि ते असर न थींदो आहे पर दिलि खे सुकून मिलंदो आहे जो दिलि खे सुकून मिलंदो आहे हा हा ज़ुबाने मुस्तफ़ा मां क़ुरान बनियो आहे क़ुरान मां मुस्तफ़ा न बनियो कन खोले ॿुधी छॾे उहे वीचारा सादड़ा बेसमझ माण्हू जेके चवंदा आहिनि त महबूब मुस्तफ़ा जो शान क़ुरान में ॾेखार उन सादड़नि खे चओ ओ सादड़ा मुस्लमान क़ुरान ज़ुबाने मुस्तफ़ा मां बनियो आहे मुस्तफ़ा क़ुरान मां न बनियो आहे जे मुंहिंजो मुस्तफ़ा ज़ुबान न खोले हा त तोखे क़ुरान कोन मिले हा क़ुरान मिलियो आहे त ज़ुबाने मुस्तफ़ा मां अन्या सादन लफ्ज़न में इए खणी चवा जंहिंजो नालो क़ुरान उहा मुझे मुस्तफ़ा जी पाक ज़ुबान
अज़ीज़ान मन अज़ीज़ान मन आस्ते आस्ते वक्त जे हिसाब सां हलण दे। त मां अर्ज़ पे कयो त मुझे बेनियाज़ रब फरमायो मूंखे त ॾिसी नथो सघी, मूंखे त छुही नथो सघी, पर मुझे यार खे त ॾिठो अथई। मौला को न ॾिठो अथऊं। रब चए थो इहो ई तराज़ा, इहो ई तराज़ा, इहो ई तराज़ा। सोणे कलीम मूसा सां कलाम कंदो हुयुसि, दीदार को न करायो मांसि। दाहूं कयईं, सवाल कयईं, अर्ज़ कयईं, हिकु दफ़ो न ॿ दफ़ा न 9 दफ़ा सवाल कयईं, दुआ हिकु हिकु क़बूल कई मांसि, पर दीदार को न करायो मांसि। मौला छा जेला रब तो फरमाए जंहिं महबूब जहिड़ो दुनिया में पैदा न कयुमि त पंहिंजे दीदार खे बि उन यार ला ख़ासि कयो। आशिक उर्दू शेर में जेकॾहिं उर्दू बहराड़ीअ जा तोखे सवली थी लॻे त जवाब ॾिजां। हीअं चई छॾियो त बेहद ने क्या अजब हद कर दी, बेहद ने क्या अजब हद कर दी। केड़ी हद? अरे खुद तो रहा पर्दे में, सामने तस्वीर मोहम्मद कर दी। कायनात के बुधाई ओ कायनात वारो मूंखे ॾिसण जी कंहिंमें ताक़त नाहे सवाइ मा ज़ाग़ल बसर व मा तग़ा लक़द रआ मिन आयात रब्बिहिल कुबरा। मुझो बेनियाज़ रब फरमाए रहियो आहे मां अल्लाह पंहिंजे कलीम खे पंहिंजो दीदार पंहिंजे यार जे दीदार में करायो आहे। अज़ीज़ान मन तो असांखे बेनियाज़ रब जे तरफ़ा या ख़ुशख़बरी मिली रही आहे त मूसा कलीम मां अल्लाह जो कोहे तूर ते कलाम कंदो आहे। तौरेत वारो नबी आहे, उनखे बि दीदार यार जे झलक मां फ़क़त 9 दफ़ा नसीब थियो। अबू बकर सिद्दीक़ करोड़े दफ़ा दीदार कयो, उमर फारूक दीदार कयो, उस्मान ज़िन्नूरैन दीदार कयो। चो मुझे अलीउल मुर्तज़ा करार कयो। ऐ मुझा मुसलमान भा मुझो बेनियाज़ रब फरमाए रहियो आहे ऐं मुझा माना तूं केॾो न ख़ुश नसीब पंहिंजे कलीम खे रुगी 9 दफ़ा दीदार करायमि। अॼु तूं असां जेको औलिया अल्लाह जे चेहरे ॾे ॾिसी करे अंदर में सुकून महसूस कंदा आहियूं, इहा कड़ी उन यार जे प्यार जी आहे। यार खे ॾिठो, यार खे ॾिठो, यार खे ॾिठो। हिते फ़कीर आशिक राजपर ताहिरी ॻाल्हाए रहियो आहे। साम्हूं दोस्तनि ॿुधो, उहे सुभाणे कंहिं ॿिए खे ॿुधाईंदा, उहे सुभाणे कंहिं ॿिए खे ॿुधाईंदा, उहे सुभाणे कंहिं ॿिए खे ॿुधाईंदा। ॻाल्हि त हितां खां शुरू थी आहे, किथे ॿियो हूंदो जवाबु ॾियो। ॻाल्हि त हितां खां शुरू थी न, दीदार किथां शुरू थियो। ऐं मुस्लमान ऐं अहले सुन्नत वारा आशिक दीवाना तोखे करोड़े मुबारकूं जो रब तोखे पंहिंजे महबूब जे आशिकनि वलियनि जी सोहबत नसीब कई आहे। बहरहाल वक़्तु थोरो आहे, मुख़्तसर वक़्त जे अंदरि जो वरी हे जीअं मानीअ मां ॾबो भञिबो आहे, अदे मोहम्मद ईसा जे मानीअ मां ॾबो भञी तव्हांखे ॾिनो आहे। प्रोग्राम ॿियनि जो हो पर पोइ दोस्तनि खे मिले। बहरहाल मां टाइम नथो विञायां, मां आयत जो तर्जुमो करे हलां। अञा मुंड वारी आयत रही पई आहे। अल्लाह जे ज़ात फरमायो अतीउल्लाह व रसूलहू, याद आहे मां अल्लाह जी फरमान बरदारी कयो ऐं मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जी ताबेदारी कयो। मुंहिंजे मुस्तफ़ा जे ज़िंदगीअ में मां अल्लाह जी सॼी ज़ात जो क़ुर्ब समायल आहे। सुभान अल्लाह। पढ़ा क़ुरान, मुंहिंजो मुस्तफ़ा बि सभु कंहिंखे न मिलंदो अथव। चओ त पढ़ा क़ुरान, क़ुरान जेतिरो चओ ओतिरो पढ़ण लाइ तयारु आहियां, ॿुधाइण लाइ तयारु आहियां। शेर जेतिरा चओ ॿुधाइण लाइ त यादि रखो, जेकॾहिं तव्हांजे हिन सीने जो कनेक्शन मदीने सां आहे त पोइ तव्हांखे कंहिं शइ जी कमी थींदी कान का इंशा अल्लाह ताला। पर जे सीने जो कनेक्शन मदीने सां न आहे त पोइ किताब पढ़ी पढ़ी थकिजी पओ, उठ लॾे छॾ किताबनि जा, पर निड़ीअ खां हेठि न लहंदा। निड़ीअ खां हेठि तॾहिं लहंदा जॾहिं मदीने वारे घोट जे दरबार में निस्बत मिलंदी। सुभान अल्लाह।
अज़ीज़ान मन मां बेनियाज़ रब जे पाक कुरान करीम जी तिलावत पे कई। अल्लाह जे ज़ात फरमायो मां अल्लाह जी फरमान बरदारी कयो, मुझे सुने रसूल जी ताबेदारी कयो। वला तनाज़उ पहली मुखे जवाब ॾियो तर्जुमे करण खां अॻु में कुरान सचो आहे? बेशक ईमान आहे। जीअं कुरान चवे तो कोशिश कंदासीं पोइ हेॾे कुरान ॿुध। अल्लाह फरमायो वला तनाज़उ फतफशलू वतज़हब रिहुकुम वस्बिरू। रब छा थो चवे? वला तनाज़उ पाण में झेड़ो न कयो। छा थो चए रब जो कुरान? नंढड़ी नंढड़ी ॻाल्हियुनि तां पंहिंजा तलकात न टोड़ियो, मिठियूं माइटियूं न टोड़ियो, हिक ॿिए सां रिश्तेदारियूं न टोड़ियो। ला यदखुलुल जन्नत क़ातिउल। मदीने जे साईं फरमायो जेको रिश्ता टोड़ींदो आहे उहो जन्नत में कॾहिं बि कोन वेंदो आहे। रिश्ता टोड़ण जो हुक्म न ख़ुदा ॾिनो न मुस्तफ़ा ॾिनो। ख़ुदा ऐं मुस्तफ़ा रिश्तनि खे जोड़ जो हुक्म ॾेई रहियो आहे। अल्लाह छा फरमाए मुझे ताबेदारी मुझी हुक्म मञो, मुझे महबूब जी ताबेदारी कयो। तू असां हिते जे करे भाइर अल्लाह कंदो हिते कासिम खाईअ में विढ़ियल न हूंदा। ॻाल्हि तो कुरान जी कयां। असां तू छा तऊं कावड़ बाहूं भत जो सॾु कोन ॾिनई, फलाणे ॾे मूंखे हथ सही कोन ॾिनई। नंढड़ी नंढड़ी ॻाल्हि तां ॻाल्हाइण ख़तम। हेॾे ॿुध मुझे महबूब मदीने वारे मीर जो सॻो चाचो हज़रत अमीर हमज़ा। छा नालो वरतम? हज़रत वरी जो हज़रत सय्यद शुहदा। सुनो अमीर हमज़ा मुझे करीम मुस्तफ़ा जो सॻो चाचो जंहिंसां मुंहिंजो मुस्तफ़ा एतिरो प्यार कंदो आहे जो उन जे मज़ार ते मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा 80 खां बि वधीक दफ़ा हली वियो आहे। अज़ीज़ान मन उन मुझे सुणे अमीर हमज़ा के जंहिं औरत माई हिंदा नाले शहीद करायो, एॾो बेदर्दीअ सां शहीद करायो जंहिंजी ॻाल्हि करणु मुश्किल आहे, ज़ुबान में हिम्मत न आहे। उन माईअ कसम खयो हो महबूब जे चाचे जे लाइ उनखे शहीद कराए उन जो जिगर चीरे दंदन सां चबींदसि ऐं ईअं कयई। लेकिन मुझे करीम मुस्तफ़ा दे निहार अल्लाह पहिरीं तो चई अतीउल्लाह व रसूलहू। मां अल्लाह जो हुक्म मञ, मुझे मुस्तफ़ा जी ताबेदारी कर। पोइ तो रब चवई वला तनाज़उ झेड़ो न कयो। रसूलुल्लाह जे ख़िदमत में हलियासीं। उहा माई जंहिं मुझे महबूब जे चाचे सां ज़ुल्म जी इंतहा कई। जेॾी महिल हुज़ूर जे अंगण ते आई कंधड़ो झुकाए अर्ज़ थी करे मुंहिंजा आका गुनहगार मुआफ़ कयो। मुझे मदीने जे ताजदार उन औरत खे मुआफ़ करे छॾियो। हेॾा भिट ते वेहण वारे लतीफ़ सरकार दाह करे चयो पाए पादुगिचीअ में अल्लाह अंगण जे बि अचन अवगुण ऐब उघाड़ियूं ढकण थी ढकजन तोड़े लख हुजन तब माफ़ियूं ॾिजन में धिरा। हली अचई न अंगण ते को उन जे ॾोह ॾे न ॾिसजां, उन जे गुनाह ॾे न ॾिसजां, उन जे क़सूर ॾे न ॾिसजां। ॿुध हदीस मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी क़ुरान ॿुधाए में रसूलुल्लाह जो फरमान ॿुध। मुझे मदीने जे मीर फरमायो मां मुस्तफ़ा ज़मानत थो ॾियां उन शख़्स खे जेको पलांद जी ताक़त भी रखे थो, पलांद भी वठी सके तो, ताक़तवर भी आहे, माण्हू भी आहिनि, पर अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे ख़ातिर बिना मुआफ़ कराइण जे हली वञी तो मुआफ़ करे। मदीने जे मीर फरमाए मां ऐलान तो कयां मां मुस्तफ़ा खे पंहिंजे रब जे इज़्ज़त जो कसम दुनिया ऐं आख़िरत में उन जी इज़्ज़त मुंहिंजो रब कॾहिं भी घटि थियण कोन ॾींदो। ए
नफ्स जा पुजारी गुलाम ए नफ्स जा पुजारी गुलाम जॾहिं झेड़ो कंदो हई त केर ख़ुशि थींदो आहे चओ जेको तुंहिंजे अचण में ख़ुशि न हुयो ऐं जॾहिं तूं हिक ॿिए खे मुआफ़ कंदो हई त मुंहिंजो रब बि राज़ी थींदो आहे मदीने जो घोट बि राज़ी थी पवंदो आहे छा रखियो आहे झेड़नि में छा रखियो आहे फितननि में छा रखियो आहे फसादनि में 4 ॾींहं ज़िंदगी मिली अथई इहा बि झेड़े में पूरी करी इहे 2 ॾींहं ज़िंदगी जा मिला अथई नंढड़ी ॻाल्हि अथव कसम अथव ख़ुदा जो जवाबु ॾियो जॾहिं न को रुॻी दोस्त सां कंहिं ॻाल्हि अथव छोकिरो ई कावड़बो आहे बसि मुंहिंजी किटी आहे राति जो निंड ईंदी आहे जवाबु ॾियो रुॻी दिमाग़ में ख़्यालु सुभाणे हीअं कंदुसि सुभाणे स्कूल पढ़ण वारा ॿार रुॻी अटक बहनि सुभाणे पेन खसींदोमांसि सुभाणे फिंडो हणंदोमांसि ऐं अलाह जा बाना पंहिंजी बि निंड विञाई हुन जी बि निंड विञाई छा रहियो आहे इहा रातड़ी आराम लाइ मिली अथई सुम्हण खां पहिरीं अलीजुल मुर्तज़ा शेर ख़ुदा हसनैन करीमैन जो बाबो फरमाए थो अगरि कंहिंजो हिसाब अथई ॾेई पोइ अचे सुम्ह अगरि तुंहिंजो केॾे रहियल आहे त मुआफ़ करे पोइ सुम्ह तूं बि सुकून जी निंड कर अॻिलो बि सुकून जी निंड कर अल्लाह फरमायो भला तनाज़उ झेड़ा झगड़ा न कयो फतफशलु वतज़हब रिहुकुम मुंहिंजो रब तो फरमाए जेकॾहिं झेड़ा झगड़ा कंदो तव्हांजो रोब ख़त्म थी वेंदो दुश्मन जेको तव्हांजो आहे उहो मज़बूत थी चवंदो पंहिंजा पाण में विढ़िया अथई सौट विढ़िया अथई भाइर विढ़िया अथई मासात विढ़िया अथई हाणे वारो अथई वारो हणी वटि रब जो क़ुरान थो चवे ओ रिश्तेदारो हिक ॿिए जे रिश्तनि जो एहतराम कयो नंढड़िन ॻाल्हियुनि ते लड़ो न हिक ॿिए खे माफ़ कयो वस्बिरू सब्र कयो मां रब ऐलान थो कयां इन्नल्लाह मअस्साबिरीन अल्लाह तो फरमाए पोइ मां सब्र करण वारनि सां गॾु आहियां कंहिंसां गॾु आहियां सब्र करण वारनि सां गॾु आहियां मां अॻिते हलण खां पहिरीं तव्हां खां वाइदो वठंदुसि वाइदो कयो त झेड़ो न कंदासीं इंशाअल्लाह ऐं मुस्लमान चओ इंशाअल्लाह ताला झेड़ो न कंदासीं हिक ॿिए खे मुआफ़ कंदासीं इन जेको न मुआफ़ीअ में मज़ो अथई सोच मुस्लमान सुभाणे क़यामत जो ॾिहाड़ो थींदो हेॾे मूं ॾे तवजह कर मुंहिंजूं ॻाल्हियूं वञी पंहिंजे दिलि में हंडाइजां सुभाणे क़यामत जो ॾिहाड़ो थींदो महशर जे मैदान में तूं बि हूंदे तो जंहिंसां नाराज़ आहीं उहो तुंहिंजो भाउ बि हूंदो तूं बि गुनाहनि जा अंबार खणी हुज़ूर जे ख़िदमत में अर्ज़ कंदे या रसूल अल्लाह मुंहिंजी शफ़ाअत फरमायो उहो तुंहिंजो भाउ बि ईंदो अचे अर्ज़ करे या रसूल अल्लाह दुनिया में मूंखे ॾाढो ज़लील कई मूंखे ग़रीब ॾिसी तंग कई मुंहिंजो हक़ वठी ॾियो ॿुधाए त मुंहिंजो मुस्तफ़ा तुंहिंजो पासो वठंदो या हुन जो पासो वठंदो जवाब दे जेकॾहिं तुंहिंजा 2 पुट तुंहिंजे आॾो अचनि हिकिड़ो चवे बाबा मूंसां हीअं हिन कयो आहे ॿियो चवे बाबा हीअं कयो आहे ख़ुदि फ़ैसिलो कर त ॿिन्ही पुटनि खे कड़ो कंदे या ॿिन्ही खे मिठो कंदे जवाब ॾे तोखे पुट मिठा आहिनि मुंहिंजे महबूब खे उम्मत मिठी आहे सुभान अल्लाह तोखे कुझु बि मिठो न आहे मुंहिंजे हबीब खे अञा वधीक मिठा हो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अचो त इन शैतानी फितने जी जड़ ख़त्म करण जे लाइ अज़म कयूं हिक ॿिए सां झेड़ो नाहे करणो झगड़ो नाहे करणो नंढड़ियुनि ॻाल्हियुनि ते हिक ॿिए सां रिश्तेदारी टोड़णी नाहे हिक ॿिए खां परे थियणो नाहे हीअ राति गुज़री वई न 15 शोबान जी मदीने जे साईं छा फरमायो आहे इन में कंहिंजी दुआ क़बूल कोन थींदी आहे हलो इहो वरी कॾहिं ॿिए दफ़े छो त मां मंज़िल ते मोटी अचां ॻाल्हि पे कयमि अल्लाह फरमायो वल तंज़ुर नफ़्सुम मा क़द्दमत लिग़द सुभाणे जे लाइ तो छा तयार कयो कचहरी कंदो त पोइ मां किथां तकी रखंदो हाणे मूं तव्हांखां पहिरीं हाणे न ॻाल्हायो मूं तव्हांखे पहिरीं चयो हो त हिकिड़ो मौज़ू ॾसियो मूं सभु मौज़ू तव्हांखे ॾिना हा अदा इहो सच आहे मूं चयो हाणे इहा अध में जे तव्हांजो अध में रहिजे त भले मां उन ख़्याल जो फ़क़ीर हां त जेका ॻाल्हि खणिजे उनखे मंज़िल ते पहुचाइजे
मकसद टाइम की सिज मुझे करे थोड़ी भी आंदो सिज के सुने अली भी आ रहे हो मुझी जाए ना है सुभान अल्लाह शेरे खुदा भी आ रहे हो सिज के हां मुझा अदा ये 2 मिनट भी मुखे हलन दियो त मां हला मां अर्ज पे कयो त मुझा दोस्त चंगो भला मां 2 मिनट हे गाला वरी यार ए मोहम्मद ईसा के हमरा हर रब चूंटी हाणी वरी कावड़ी जी न वने अजीजान मन मां मकसद वाली गाल अन्या रहाए वेठो हाणे तो कया आयत वरी बे दफे जिंदगी रही त अल्लाह ताला जे जात बा बरकत फरमायो ए मुझा बाना पांजे सुभाणे ला कुछ करे वठ छाजे ला करे वठ सुभाणे ला करे वठ हाणे सुभाणे ला किए थींदो मां पांजे बच्चे के चोंदी आ पी पांजे पुत्र के चोंदो आ दोस्त पांजे दोस्त के चोंदो आ मियां घरड़ो ठाहे सुभाणे औलाद के दुखियो दी दिसणो न पवे अदायो सच्चा मियां कुछ कर सुभाणे मानू थुकू हण दई त कुछ न कयई ए मियां सुभाणे ला कुछ कर तू हिक बे के चवी तो सुभाणे ला कर मुझो रब भी चवई तो त वल तंजुर नफ्स मा कदमत लिगद अल्लाह फरमाए तो दिस त तो पंजे ला सुभाणे ला यानी कयामत जे दी हला छा तैयार कयो आ जदे असा जाती था पयो त आए थे जिस काम के लिए भूल गई वो बात मालिक लेखा मांगेगा हम खाली दोनों हाथ असा तो कुछ भी कोन कयो आ असा जो ख्वाहिशूं अञा पूरी कोन थी अञा प्लाट रहियो पियो आ अञा बनीअ जो जिरेब रहियो पियो आ अञा पुट जी शादी रही पिया अञा धी जी शादी रही पिया आया 60 साल जो पर मुझा पंजा प्रोग्राम भी रहा पिया ऐ मुसलमान उजड़ गए वो बाग अरे जिनके लाख माली थे सिकंदर जब दुनिया से गया दोनों हाथ खाली थे यो सब कुछ इते पियो हुंदी कुछ भी खणी गड को न विंदे हां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तिन शन जो जिक्र मुझे मुस्तफा फरमायो हुजूर फरमायो हिकड़ो तो चई तो माली 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 मुझो 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 हुजूर फरमायो कुछ भी तुझो ना है सवाए 3 शैन जे या रसूल अल्लाह केड़ो हुजूर फरमायो हिकड़ी उहा तुजी शया जेका तो खाधी लज्जत वरतई पंजे पेट में मोकले बी तुजी उहा शया जेका तो जिस्म ते पाती इन में दुनिया में इज्जत सा घुमे या रसूल अल्लाह 3 केड़ी शया मुझे महबूब मुस्तफा फरमायो 3 उहा शय जेका तो अल्लाह ऐ अल्लाह जे रसूल जे रजा जे खातर दीन जे खिदमत जे ला कुर्बान कई इहा 3 शय तुजी आ बाकी जेको पोइते पियो तुझो ना है इहो कहमे जो अजीजाने मन कुछ आखरत जो समर्था है सुभाणे जी तैयारी कर मां जे चोंदुस त मदरसे जी खिदमत करता सोचो पक्का सही मौलवी साहब मौलवी जो पासो वठियो लेकिन मां तोखे एतरो जरूर चवा तो नंढड़ी किसड़ी खणी तोखे जल्द में जवाब दिया एकड़ो हो बादशाह उन पांजे दिल में अज़म कयो त मां बादशाह पांजी जगह ते पर मस्जिद ठाराई दुस हथ जे मेहनत सा छासा ठाराई दुस हथ जे मेहनत सा बादशाही तख्त ता लही करे सुट्र वटींदो हो सुट्र वटे तैयार करे जदे गोटो तैयार थींदो हो मुझा दोस्त गुलामन वारा बेस पाए वजी बाजार में विकणींदो हो पो मस्जिद जो कम शुरू कराइंदो हो एकड़े दी राजी थी पयो वजीर ते चे ए वजीर जी बादशाह का जेको घोड़ो थई सो घोर वजीर चे बादशाह रब सब कुछ दिनो मुझी अध पगार मस्जिद में लगा सुभान अल्लाह वजीर के जे इन खा सवा बी गाल कर जे बादशाह चौथो हिस्सो लगा जे इहो न बी गाल कर जे बादशाह भला हिकड़ो हिस्सो लगा जे इहो न बी गाल कर चवे तो बादशाह भला हिकड़ी मां सिर वठी अचा ओ हिकड़ी सिर लगा सुभान अल्लाह बादशाह चयो हाणे एतरो जे करे जोर तो करी हिकड़ी सिर तुजी कबूल तो कया बादशाह उन वजीर जी वा हिकड़ी सिर छो त रब सिर दे कोन निहारींदो आ रब दिल जे राज़ दे ॾिसंदो अल्लाह अल्लाहु यअलमु खाइनतल अयुन व मा तुख़फि सुदूर मस्जिदों त दुनिया पई ठहराए पर को कहजेला जे को यार जे रज़ा जेला रुगी हिकड़ी सिर भी लगाइंदो आ उन जो इज्जत ऐं अज़मत निहार जडे उहो बादशाह हिकड़ी सिर हणी सुतो दिसे त जन्नत में जेड़ो मुझो महल एड़ो मुझे वजीर जो महल ठयो पयो
जन्नत जे दारोगन खां पुछदो माल कंहिंजो चे तो जो है वज़ीर जो चे मुंहिंजो छो चे मस्जिद जो ठाराईंदो पियो चे वज़ीर जो चे सिर जो लॻाई चे उन ते हिकिड़ी सिर लॻाई आहे चे अल्लाह जी ज़ात सिरनि खे थो रही थो ॾिसे रब जी ज़ात दिलनि खे ॾिसी रही सुभान अल्लाह। त मुंहिंजा दोस्त अगरि तोखे आख़िरत जो कुझु ठाहिणो आहे आख़िरत जो समर तयारु करणो अथई त अहिड़ो ख़ैर जो कमु करे वञ का मस्जिद ठहरा को मदरसो ठहरा को नलको लॻरा ख़ासि करे का बेवह औरत हुजे उन जी मदद कर अञा ख़ासि करे को यतीम बचड़ो हुजे का यतीम न्याणी हुजे उन जी शादी करा को यतीम बचड़ो आहे उन जे तालीम जो ख़र्च बर्दाश्त कर उन खे कपिड़ा ख़ुदा जो कसम खणी थो चवां मदीने जे शहनशाह मदीने में वेही करे मस्जिद नबवी में वेही करे मुझे हुजूर पंहिंजे हथ सां हीअं ॿिनि आंगुरनि खे हिलाए करे फरमायो ओ सहाबियो जी मुंहिंजा आका हुजूर फरमाए ॿ आंगुरियूं अलॻि थी सघनि थियूं या रसूल अल्लाह कॾहिं नथियूं थी सघनि मुंहिंजे महबूब फरमायो जेको कंहिं बि यतीम जी संभाल कंदो कंहिं यतीम जी परवरिश कंदो कंहिं यतीम खे तैलीम ॾियारींदो कंहिं यतीम खे कपिड़ा पाराईंदो कंहिं बुखायल जो पेट भरींदो उन यतीम जे ॾुखनि खे हल्को कंदो मां इमामुल अंबिया ऐलान थो कयां क़यामत में मां मुस्तफ़ा सां ईअं गॾु हूंदो जीअं मुंहिंजूं ॿ आंगुरियूं गॾु हली रहियूं आहिनि सुभान अल्लाह। दे जवाब तुझी नमाज पुजंदी ते जवाब दे तुझो रोज़ो पुजंदो रोज़ा नमाज पिण चङू कम पर अञा की ॿियो फहम जंहिंसां फसी पीरीअ खे इन जो मतिलबु इहो न आहे त तूं नमाज न पढ़ रोज़ो न रख ज़कात न ॾे नमाज रोज़ो ज़कात हज कर्ज़ आहे कर्ज़ फर्ज़ आहे ॾींदे इज़त सां त ठीकु आहे न त कर्ज़ वठण वारो पछाड़े में पुलिस में गहलराए बि वठी वेंदो आहे ही रोज़ो नमाज ज़कात हज इहो कर्ज़ आहे इहो इज़त सां माण्हू ॾेई जान छॾाए सुठो माण्हू कर्ज़ इज़त सां ॾींदो आहे पर अञा की ॿियो फहम जंहिंसां पसी पीरीअ खे उहो ॿियो फहम कहिड़ो आहे जो अल्लाह जे मख़लूक जी ख़िदमत सुभान अल्लाह ॿियो फहम कहिड़ो आहे अल्लाह जे मख़लूक जी अदा पाणी तयारी अल्लाह जे मख़लूक जी ख़िदमत करणु हाणे 15 मिंट 10 मिंट बाक़ी बचा आहिनि हाणे 10 मिंट जान हेॾो सारो जवान 6 फुटनि जो हेॾो पंधु करे आयो दिलि चवे थी त शान औलिया ते 10 मिंट ॻाल्हायां जे तव्हां राज मौज़ू तव्हां ॾिनो हूंदा मूं तव्हांखे आले नाल छॾियो भला 10 मिंट ई सही हिकु दफ़ो मुंहिंजे मदीने जे ताजदार ते दुरूद पढ़ त मुंहिंजी दिलि ठरे महबूब राज़ी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अज़ीज़ान मन 10 मिंटनि जे लाइ तवज्जो कर मग़रिब जी अज़ान ईंदी फ़क़ीर बि उथी पवंदो तवज्जो कर मुंहिंजा दोस्त अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जे क़ुदरत में 2 निज़ाम मौजूद आहिनि घणा गाला गाला घणा निज़ाम ॻाल्हाईंदे तोखे यादि थींदो 2 निज़ाम मौजूद आहिनि कहिड़ा 2 निज़ाम हिकिड़ो अदल जो निज़ाम ॿियो फज़ल जो निज़ाम हिकिड़ो अदल जो निज़ाम ॿियो फज़ल जो निज़ाम अदल छाखे चइबो आहे जो इंसाफ़ जो नालो अदल चीच जे बदिले चीच हथ जे बदिले हथ रब क़ुरान में फरमाए फमई अमल मिस्काल ज़र्रतिन खैरन यरहू वमन अमल मिस्काल ज़र्रतिन शर्रन यरह मिस्काल जो ज़र्रो उनखे चइबो आहे जंहिंखे कैंची बि कटे न सघे मुंहिंजो अल्लाह तो फरमाए उन ज़र्रे जे बराबर नेकी कयई अजर ॾींदो मैं बुराई कयई पादर हणंदो मैं इहो अल्लाह जो निज़ाम अदला वरी क़ुरान जी बि आयत ॿुध मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात व कानल्लाहु गफूरर रहीमा। फज़ल हरी रहियो आहे मुंहिंजो बेनियाज़
नियाज़ रब तो फरमाए 10 लख गुनाहन जा खणी आयो हुई घणा लख चो घणा लख 10 लख गुनाहन जा ए खबे कुल्हे ते मलाइक गुनाह लिखंदो आ सजे कुल्हे वारो सवाब लिखंदो आ इन लिस्ट ठाहे तैयार कई आ मौला हे 10 लख गुनाहन जो मुजरिम मुझो अल्लाह तो फरमाए हाणे 10 लख गुनाहन जा खणी हाणे मां अल्लाह जे आलो वेही करे रोई ऐं चवी तो या अल्लाह ख्वार है बदकार है डूबे हुए जिल्लत में है कुछ भी है लेकिन या रब तेरे महबूब की उम्मत में है मुझे बेनियाज रब फरमायो इल्ला मन ताब व आमन व अमिल अमलन सालिहा व उलाइक युबद्दिलुल्लाहु सय्यातिहिम हसनात रब तो फरमाए जॾहिं तू सच्ची तौबा कंदो है त हे 10 लख गुनाह तुंहिंजा मुआफ़ भी कंदो हा वरी 10 लख तोखे सवाब भी ॾेई छॾींदो हा हे निज़ामे फज़ल हो निज़ामे अदल लेकिन निज़ामे फज़ल के खोलण तो चाहियां निज़ामे अदल के खोलण तो चाहियां मौला अदल कंहिंजे लाइ रब चवे तो जेके इबादतुन ते नाज़ा जेके रियाज़तुन ते नाज़ा जेके हजन ते नाज़ा जेके ज़कातुन ते न्याज़ा चवे तो मां त हाजी हां मां त गाज़ी हां मां त सखी हां मां त मौलवी हां मां त कारी हां मां त पीर हां मूं वटि ही पिया मुझो रब फरमाए तो जेके पंहिंजे इन इबादतों ते नाज़ आ त मूं वटि बि तराज़ू वॾो आ पर जेके पंहिंजे इबादतुनि ते नाज़ नाहे जिनखे मुंहिंजे महबूब जे शफ़ाअत ते नाज़ आ उन्हनि जे लाइ फज़ल जो दर खोले छॾियो अथव मौला कीअं खोलियो अथई रब जो क़ुरान हर आयत हर ॻाल्हि में अल्लाह जो क़ुरान पढ़ंदुमि मदरसे जा तुलबा वेठा आहिनि असातिज़ा वेठा आहिनि अल्लाह फरमायो वलौ अन्नहुम इज़लमू अनफुसहुम फस्तगफरुल्लाह वस्तगफर लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा थोड़ो तर्जुमो ॾाढो तवील आहे जल्द में करे वठां अल्लाह फरमाए थो नफ्स जे मथां ज़ुल्म कया अथई मुंहिंजूं बेफ़रमानियूं कयूं अथई गुनाहनि जा अंबार करे छॾिया अथई हा मुंहिंजा मौला हाणे तौबा थो चाहीं चईं थो त मुंहिंजो रब मूंखे माफ़ करे हा मुंहिंजा मौला रब थो चवे माफ़ त कंदो सही पर ॾस बि ॾेई थो काॾे वञ मुंहिंजे यार ॾे वञ सुभान अल्लाह मौला ॾोह तुंहिंजा कया अथव बेफ़रमानी तुंहिंजूं कयूं अथव करीम रब हुकुम तूं जन खे कोन मञियो अथव वञा वरी तुंहिंजे महबूब जे दर ते अल्लाह तो फरमाए इहो ई त राज़ आहे ये दुनिया मूं ख़लकी कंहिंजे करे आहे यार जे करे त मूं दुनिया खे पैदा कयो आहे अल्लाह फरमाए थो ऐं मुंहिंजा बाना हे सालकनि जो तर्जुमो थो ॿुधाईं आशिकनि जो मौलविन जो न आशिकनि उशाकनि जो तर्जुमो थो ॿुधाईं रब जे ज़ात महबूब जे दर ते पहुचण खां पोइ बि छा चयो फस्तगफरुल्लाह पहुच मुंहिंजे महबूब जे दर ते माफ़ी उते बि मूंखां घुर मौला जॾहिं तोखां ई माफ़ी घुरणी आहे त तूं हिते जो वेठो हुई अल्लाह फरमाए थो हा वेठो त मां हिते बि आहियां लेकिन तोखे मुआफ़ कंदुसि जॾहिं मुंहिंजे यार जे दर ते ईंदे मौला छो अल्लाह चए थो मुंहिंजे क़ुरान खे अॻिते बि पढ़ रब तो चवे तूं मूंखां माफ़ी घुर वस्तगफर लहुमुर रसूल मुंहिंजो मुस्तफ़ा तुंहिंजी सिफारिश करे मौला कीअं कंदो हेॾे तवज्जो कर मौला कीअं कंदो अल्लाह फरमाए थो मां बेनियाज़ हां जीजल अमण जे हंज मां जवान पुट छिनी वठंदो हां मूंखे परवाह कान हूंदी आहे जानी भाउ खां जानी जिगर छिनी छॾींदो हां मूंखे परवाह कान हूंदी आहे मासूम बचड़ा कोट लालूअ में ईंदे स्कूल वेंदे वेन कल्टी करे छॾींदो हां मूंखे परवाह कान हूंदी आहे रब चवे थो मां बेनियाज़ हां जीअं चाहींदो हां तीअं कंदो हां तूं वेठो
रोई पंहिंजे घर, तू वेठो पंहिंजे मुंहं सां रोई या अल्लाह माफ़ कर, या अल्लाह माफ़ कर, या अल्लाह माफ़ कर। न कयां मुंहिंजी मर्ज़ी आहे, कयां बि मुंहिंजी मर्ज़ी आहे, न कयां मुंहिंजी मर्ज़ी आहे। भला मौला महबूब जे दर ते छो अल्लाह जो मुंहिंजो महबूब उहो आहे। जॾहिं न तूं दर महबूब जे ते पहुची ऐं अखियुनि खे आलो कंदे, मुंहिंजो मुस्तफ़ा तुंहिंजा ॻोढ़ा बर्दाश्त करे कोन सघंदो। सुभान अल्लाह। रब फरमाए थो मुंहिंजो महबूब तुंहिंजूं दुआऊं ॿुधंदुसि पियो मां, पर तुंहिंजे अखियुनि में जेके ॻोढ़ा ईंदा, मुंहिंजो महबूब तुंहिंजा ॻोढ़ा बर्दाश्त करे कोन सघंदो। हबीब तुंहिंजा ॻोढ़ा बर्दाश्त न करे सघंदो। अर्श ॾे निहारींदो, निहारण वरी उनजो मां रब बर्दाश्त करे कोन सघंदुसि। बसि तूं रोहंदो वेंदे, यार ॾिसंदो वेंदो, मां माफ़ कंदो वेंदुसि, तुंहिंजो बेड़ो पार थी वेंदो। इहा लाजिक रखियल आहे मुंहिंजा दोस्त आशिकन ऐं उशाकन ॿुधैया। हाणे एतिरो हिकिड़ो सुवाल पैदा थियो, जंहिं सुवाल खे खोलियां त जेको ग़रीब मिस्कीन आहे, गॾह गाॾे हलाइण वारो, मज़दूर हारी, उहो चवंदो मां 2.5-3 लख आणियां किथां जो मदीने वञा। ऐ मुस्लमान, ऐ मुंहिंजा मुस्लमान भाउ, मदीने शहर में वञण ज़रूरी न है। कौन कहता है, कौन कहता है कि वो रहते हैं मदीने में? अरे गलत कहते हैं, मेरे आका तो रहते हैं आशिकों के सीने में। मदीनो परे ना है, याद रखी छॾिजा। मोहब्बत जे आॾो मैलन जी मंज़िल कान हूंदी आहे, इश्क जे आॾो मैलन जी मंज़िल कान हूंदी आहे। मदीनो तोखां परे आहे, मदीने वारो तोखां परे ना है। मदीनो तोखां चो मदीनो तोखां परे आहे, मगर मदीने वारो तोखां परे न है। जे चवीं त लतीफ़ ॿुधाई, चई त उर्दू में शेर ॿुधाए, जल्दी कर छा ॿुधाए? लतीफ़ सरकार ॿुधाए। लतीफ़ सरकार फरमायो के वेझड़ा भी दूर, के वेझड़ा भी दूर, अल्लाह के नूर पे औदास परी। सुभान अल्लाह। के चढ़न न चितते, के विसरन न मूर, जीअं में कुंडी पूर, तीअं मूसी बणा सुपरी। लतीफ़ सरकार तो फरमाए हिकिड़ा मदीने में वेठा हूंदा आहिनि, पर दिलि उन्हनि जी ॻोठ गॾहनि काबनि में हूंदी आहे। हिकिड़ा वेठा त कासिम खाईअ में हूंदा आहिनि, पर दिलि यार जे दरबार में हूंदी आहे। ॻाल्हि सॼी कनेक्शन जी आहे, ॻाल्हि सॼी प्यार जी आहे। साधन लफ़्ज़नि में चवण ॾे आख़िरी जुमिलो, हीअ लाइट जनरेटर जी आहे न, जनरेटर काथे थो हले? ओ हुते थो पियो हले। जनरेटर खां 200 साम्हूं पियो जनरेटर, 100 गज़ हेॾे रोशनी आहे। भला जनरेटर खां 10 फुट पोइते निहारियो, परे पासे का रोशनी आहे? कान्हे का। छो कान्हे? जनरेटर त विच ते थो पियो ॿरे न, जनरेटर में पावर त आहे न। पोइ हेॾे रोशनी आहे, 100 फुट ते बि रोशनी आहे, परियां 10 फुटनि ते रोशनी कान्हे। छो? जनरेटर जवाबु ॾिनो पावर मूं वटि मौजूदु आहे, पर रोशनी उन वटि कंदो आहे जेको कनेक्शन मूं सां मिलाईंदो आहे। चए थो पावर मूं वटि मौजूदु आहे, अणखुट पावर आहे, अनलिमिटेड पावर आहे, पर रोशनी सिर्फ़ु उते कंदुसि जेको मूं सां पंहिंजो कनेक्शन मिलाईंदो। चए थो 100 फुट परे वेठा हो, पर तार में तार, तार में तार, तार में तार सिधो आयो। या कासिम खाईअ में वेठो हुई, पर मदीने वारे मीर जे सहाबा सां प्यार कये, आले मुस्तफ़ा सां प्यार कये, सुहिणे पीरनि जे पीर अब्दुल कादिर जीलानी घोट सां प्यार कये, मुंहिंजे सॼण साईं सां प्यार कये, मशहूरनि वारे साईं सां प्यार कये, जंहिं बि अल्लाह जे कामिल वलीअ सां प्यार कये, तो उन सां कनेक्शन उनजो महबूब सुभाणे सां, उनजो मदीने वारे मीर सां। पोइ मदीनो परे किथे कनेक्शन मिलियो पियो त बल्ब ॿरी रहियो आहे। सुभान अल्लाह। पर जन जो कनेक्शन मिलियल न आहे, 1.5 फुट ते बि ऊंद ई ऊंद लॻी पई आहे। जे तूं चाहीं, जे तूं चाहीं थे मुंहिंजा सुहिणा से रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो बैत पढ़ंदा हुआ, जे तूं चाहीं थे मोहब्बत हासिल हिक खुदा जी, त
बण वञो खाक कदमे औलिया दी इन्हा दा हथ रसूलुल्लाह दा हथ है रसूलुल्लाह दा हथ अल्लाह दा हथ है जिना फड़े या है दामल औलिया दा तिना पड़ी या है दामन मुस्तफा दा जिना पड़े या है दामल मुस्तफा दा तिना पड़ी या है दामन खुद खुदा दा। अल्लाह फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनू ऐ ईमान वारो इन तत्तकुल्लाह जे कदे मां रब खां डिजो यजअल लकुम फुरक़ाना तव्हां जे अंदर में एड़ो नूर पैदा करे छॾिया जेको हक़ खे भी ॾिसे बातिल खे भी ॾिसे व युकफ़िर अन्कुम सय्यआतिकुम अल्लाह फरमाए तो गुनाह खे तव्हां जे वेझो अचण भी कोन ॾींदुसि व यग़फिर लकुम अॻियां गुनाह भी माफ़ करे छॾींदुसि वल्लाहु ज़ुल फ़ज़लिल अज़ीम अञा मां वॾो कुर्बदार रब हां अञा वॾी मेहरबानी कंदड़ हां। अल्लाह ताला जी ज़ात मुंहिंजो चवण तव्हां जो ॿुधण कबूल फरमाए अल्लाह ताला तरफ़ैन के अमल की तौफीक अता फरमाए व आखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। गोठ खाही कासिम दरगाह हज़रत पीर इब्राहिम शाह सोना इब्राहिम शाह जिते किते रंग लाए दरगाह सही सुनो पीर इब्राहिम शाह रहमतुल्लाह अलैह प्रोग्राम यारी शरीफ जो तालिबे दुआ फकीर मोहम्मद आचर लंजार खलीफो गुलाम हुसैन लंजार उस्ताद गुलाम अकबर लंजार उस्ताद नजमुद्दीन लंजार ऐं अहले सुन्नत वल जमात खाही कासिम ऐं लंजार त मां होॾे ॾिसी आयुसि टंडो अल्लाह यार में हिते भी माशाअल्लाह गंज वेठा आहिनि। अल्लाह ताला तव्हांखे सलामत रखे ख़ुशि हुजो जिते भी हुजो ख़ुशि हुजो बस हिकिड़ो अज़म कयो त जेको ॿुधो तो अमल जी कोशिश कंदासीं इंशाअल्लाह ताला। अल्लाह ताला असां तव्हांजी दुआऊं क़बूल फरमाए। अल्लाहुम्मा सल्ली अला